जाम वेझो ॻोठ ज़ोरदीन मरी वटि रोड़ी कैनाल में निकिरंदड़ कुनड़ शाख के घारो पवण सबबि केतिराई ॻोठ घर ऐं तयार फसल पानी हेठि अची विया। शाख के घारो पवण बाद पानी तेज़ी सां घरनि में दाख़िल थी वियो। आबाशी अमलदारनि खे इतला ॾियण बावजूद इख़्तियारनि पारां नोटिस नाहे वरितो वियो। मुतासिर ॻोठाणनि हुकूमत खां मुतालबो कयो त घारो बंदि करे जानी नुक़सान थियण खां बचायो वञे। कंडियारो में गुज़िरियल 3 ॾींहनि खां कमाल डेरो फीडर की बिजली बंदि पयल है, जै सबब इलाके वासियों पारां सेपको अमलदारन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते मुतासिरन चयो इम्कानी बोध के ख़दशे सबब कच्चे मां पक्के तरफ़ मुंतकिल थिया आहियूं। बिजली न हुजण सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। उन्हनि सेपको इख़्तियारनि खां मुतालबो कयो त कमाल डेरो फीडर की बिजली जल्द बहाल कराई वञे। नवाबशाह में पुलिस खाते की नौकरी लाइ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण खिलाफ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मुज़फ़र जोकियो, मुहिब आज़ाद हिंद, सदाम प्रेमाणी ऐं ॿियनि चयो त पुलिस खाते में कांस्टेबल की नौकरी लाइ साल 2024 में जिस्मानी ऐं लिखत वारो इम्तिहान पास करण बावजूद ऑफर आर्डर जारी नाहिन कया विया। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ऑफर आर्डर जारी करे नौजवाननि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कराची के गुलशन इकबाल वाले इलाके सफूरा रोड से बीठल गंदो पानी नेकाल न थियण खिलाफ रहवासियों पारां एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते कामरेड रमज़ान गबोल, राहिल पंवर ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां इलाके में नेकाल जो निज़ाम गैरफ़ाल है। गटरनि जो गंदो पानी रोडनि ऐं गिटियुनि ते बीहजी वञे थो, जंहिं सबब सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। टाउन इंतज़ामिया ऐं वासा अमलदारनि खे शिकायतूं ॾियण बावजूद को तदारुक नाहे थी सघियो। उन्हनि सिंध के वॾे वज़ीर ऐं मेयर कराची खां मुतालबो कयो त गंदे पानी खिलाफ नोटिस वरितो वञे। उबो सईद खान रूरल हेल्थ सेंटर के पैरामेडिकल यूनियन तरफा MS कोटरी की नाजायज़िन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। उन मौके ते पैरामेडिकल यूनियन के तालके सदर मुनीर हुसैन कच्छी, अब्दुल जब्बार कोसो ऐं ॿियनि चयो त MS कोटरी मुलाज़िमनि सां नाजायज़ी बंद करे ॿी सूरत समूरी सिंध में MS खिलाफ तहरीक हलाई वेंदी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरन में चौमासे की 3 ॾींहं भी वक़्फ़े सां बरसात हलंदड़ है। चौमासी बरसात सबब हेठियाई वारा इलाका ऐं ॻोठ पानी हेठि अची विया, जॾहिं त हज़ार एकड़ तैयार फसल के नुक़सान रसण जो ख़दशो वधण लॻो आहे। वक़्फ़े सां हलंदड़ बरसात सबब बिजली की फराहमी केतिरनि इलाइक़नि में 3 ॾींहनि खां मुअत्तल आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबब बिजली की अखबूट जारी है। ज़ोरदार बरसात सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कच्चनि घरनि जूं भितूं ऐं छितूं किरण समेत करंट लॻण के वाक़िअनि में केतिरियूं जानी नुक़सान ज़ाया थी वियूं आहिनि। इलाइक़े में बीठल बरसात के पानी सबब आम ज़िंदगी मफलूज थी वई है। कारोबार बंद हुअण सबब वापारी परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बरसात ठकराटू, मोया, नवदेरो, मोरो, खैरपुर आरिजा, नवाबशाह, सिजावल, मटियारी, नवाब वली मोहम्मद, शहदादकोट, अठ मोरी, शहदादपुर, हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां हलंदड़ आहे।